ॿियम नवाज़िन मां ख़बर ॾींदा हलूं त जमड़ो केनाल मां निकिरंदड़ शाहू वाह मां निकिरंदड़ टेल शाह जी पुछड़ी में पानी जी सख़्त खोट पुछड़ी आबादकारनि जो चवणु आहे त गुज़िरियल 3 महीननि खां असां वटि पाणी न आहे आयो, जॾहिं त असांजो वाटर टेल शाख मां निकिरंदड़ पहिरियों वाटर आहे। पहिरें वाटर खां 11हें वाटर ताईं पाणी जो हिकु डुक न आहे। हिननि चयो त जर जो पाणी वापराइण जे करे ॻोठाणा मुख़्तलिफ़ बीमारियुनि जंहिंमें कारी कामण साई चमड़ी ऐं पेट जे बीमारियुनि में मुब्तला थी चुका आहिनि। इन ई जर जे पाणी वापराइण सबबि असांजे ॻोठ में 3 ॻोठाणा फौत थी चुका आहिनि। असां आपाशी अमलदारनि जे ख़िलाफ़ अदालत सगोरी में दरख़्वास्त ॾींदासूं। आपाशी अमलदारनि हथ वठी पुछड़ी जो पाणी बंदि कयो आहे। पुछड़ी जे आबादकारनि चेता ॾींदे चयो त पाणी न मिलियो त आपाशी अमलदारनि जे ख़िलाफ़ एहतिजाज करे रोड बंदि कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।